भगवान एडी हिम्मत था जन। हाँ श्रीमद भगवत गीता जे 18 अध्याय जो महत्म ध्यान से श्रवण कयो। देवादि देव श्री महादेव भोलेनाथ भंडारी भगवान श्री रघुनाथ जी जा हृदय चवण लगा त हे पार्वती हाणे श्री गीता जे 18 अध्याय जो महत्म बुधो। जी सभिनी नदिन में गंगा जी श्रेष्ठ आहे, ये सभिनी स्थानन में हरिद्वार श्रेष्ठ आहे क्षेत्रन में, ये सभिनी तीर्थन में पुष्कर क्षेत्र आहे श्रेष्ठ आहे। सभिनी पर्वत पहाड़न में कैलाश पर्वत श्रेष्ठ आहे। सभिनी गायन में कपिला गौ कामधेनु माता श्रेष्ठ आहे। तहड़ी तरह सजी गीता में 18 अध्याय श्रेष्ठ आहे। तैजो फल बुधो। सुमेर पर्वत जो राजा इंद्र पंहिंजी सभा लगाए वेठो हो, उते ॿिया देवता भी वेठा हुआ ऐं अप्सराउन नृत्य पे कयो, नाच हले पियो। एतरे में छाड़ संत श्री भगवान जा पार्षद हिकड़े माण्हूअ खे वठी आया। ध्यान ॾेई ॿुधजो। पार्षद यानी भगवान जा जेके सेवक उहे हिकड़े इंसान खे वठी आया ऐं राजा इंद्र खे चवण लगा त हे इंद्र, भगवान जो हुकुम आ, भगवान जो हुकुम आ त तूं हिन खे पंहिंजे गद्दीअ ते विया। इंद्र भगवान जो वचन ॿुधी उथी बीठो ऐं उनखे उन देवराज इंद्र जी गद्दी देवताउनि जे राजा जी गद्दीअ ते आदर सहित विहारियो। पर दिल में चवण लॻो त हिन कहिड़ो पुण्य कयो आहे जंहिं करे ही मुंहिंजी गद्दीअ ते वेहण लाइक़ थियो। छोजो 100 कठिन बिल्कुल सही तरीक़े सां यज्ञ थियनि तॾहिं वञी कोई स्वर्ग जो अधिकारी थींदो आहे। अॼुकल्ह उहो हिकु यज्ञ भी कठिन आहे, विधि विधान गायब थी आहे। अगर करे भी वठे त देवता अची विघन विझंदा आहिनि, 100 यज्ञ थियण न ॾींदा आहिनि। कोई विरलो करे सघंदो आहे। भागवत में तव्हां कथा ॿुधंदा आहियो न, पृथु महाराज यज्ञ कया, 99 यज्ञ कया त राजा इंद्र घोड़ो खणी हली। चओ हरे राम, यज्ञ जो घोड़ो खणी हली आहे। उन युग जी ॻाल्हि, सतयुग जी ॻाल्हि। कमाल आहे, हिन त यज्ञ भी न कयनि। छो जो यज्ञ कया त पतो पइजी वञे हा राजा इंद्र खे। चए तूं पतो न आहे कहिड़ो पुण्य कयो अथई जो मुंहिंजे गद्दीअ ते सिधो अची वेहण जे योग्य थियो आहे। इन शक खे मिटाइण जे लाइ पंहिंजे गुरु बृहस्पति महाराज खां हथ जोड़े पुछियईं त हे महाराज, मां भायां थो त हिन न गौदान कयो आहे, न गंगा जी जो स्नान कयो आहे, न कोई गुझो दान पुण्य कयो आहे। पोइ हिन कहिड़ो पुण्य कयो आहे जंहिं करे हिनखे राजा इंद्र जे सिंहासन ते वेहण जे लाइक़ कयो वियो आहे। भगवान हिनखे मोकिलियो आहे। तरी देव गुरु बृहस्पति महाराज राजा इंद्र खे चवण लगा त मां भी न गुझ खे ॼाणे नथो सघां। हलो त भगवान श्री नारायण खां ई था पुछूं। बोलो लक्ष्मी नारायण भगवान की, श्री वृंदा विपिन बिहारी लाल की। बृहस्पति महाराज देवता ॿियनि सभिनी देवताउनि सां गॾिजी राजा इंद्र क्षीर सागर में पहुता। श्री नारायण भगवान के नमस्कार वेनती प्रणाम करे स्तुति करे सजी ॻाल्हि ॿुधाए चयूं त प्रभु हिन शंका जो समाधान कयो। तव्हांजी आज्ञा त सिर ते धारण आहे, मां हिनखे ओॾी महिल ई विहारियो। इन्हनि खे देवता चइबो आहे, लेकिन मन में संसो आहे कि हिन कहिड़ो पुण्य कयो आहे। छो जो देवता ॾिसंदा रहंदा आहिनि, हा न, जेके ॿाहिरी क्रियाकलाप थींदा आहिनि स्पष्ट उहे उन्हनि खे नज़र ईंदा आहिनि कि केरु यज्ञ तो करे, वॾा वॾा दान पुण्य कंहिं कया आहिनि। कोई आहे छा स्वर्ग ते ओवरटेक करण वारो, कोई स्वर्ग ते कब्जो करण वारो। चओ हरे राम। लेकिन हिन जो पतो ही न पियो कहिड़ो कर्म करियो अथई, सिधो अची वेठो गद्दीअ ते। प्रभु शंका दूर कयो। तॾहिं श्री नारायण आदि अनादि परमात्मा भगवान चवण लगा त हे इंद्र, बरोबर
ॾिसो कहिड़ी ॻाल्हि आहे, दान पुण्य ऐं उन्हनि जी ॻाल्हि न आहे, यज्ञ जी हवन जी, त कहिड़ी ॻाल्हि आहे, भगवान नारायण श्री भगवान पाण था चवनि त हे इंद्र, हिन श्री गीता जे 18 अध्याय जो रोज पाठ कयो आहे। श्री भगवत गीता जे 18 अध्याय जो रोज पाठ कयो अथई, पर अंत समय हिन जे मन में संसार जी सुख माण जी इच्छा रहिजी वई। या चइबी आहे सकाम भक्ति, कामना सहित गीता भी पढ़ी लेकिन कामना रहिजी वई, मां सुख पाया, शरीर जा सुख मिलनि, जबान जा सुख मिलनि, खाइण पीअण जा सुख मिलनि, घुमण फिरण जा सुख मिलनि। हाणे उते त अहिड़ा सुख आहिनि कि हेलीकॉप्टर जी बि जाइ कोन्हे, हवाई जहाज जी, अहिड़ा विमान आहिनि, अहिड़ा अहिड़ा फल आहिनि, अहिड़ा अहिड़ा स्वाद आहिनि। स्वर्ग जी त अलॻि ॻाल्हि आहे, चओ हरे राम। त इहा कामना रहिजी वई, इन करे मां इनखे तुंहिंजो राज ॾिनो आहे, चओ हरे राम। तूं चिंता न कर, ही इंद्र लोक जा सुख माणे त पोइ मां इनखे वैकुंठ मोकिलींदुसि। बोलो वृंदावन बिहारी। ॾिसो भगवान केॾा दयालु कि सकाम भक्ति बि कई अथई त चवंदा तूं चिंता न कर, तुंहिंजे स्वर्ग में वधीक ॾींहं न रहंदो, सुख माणे। हिनखे तृप्ति ॾेई करे सिधो असां वठी ईंदासीं वैकुंठ में, पोइ मां हिनखे वैकुंठ मोकिलींदुसि ऐं तूं वरी पंहिंजे गदीअ ते वेही जाए। तॾहिं इंद्र आदि ॿिया देवता श्री नारायण भगवान जी बारंबार जय जयकार करण लॻा, गीता जी महिमा खे प्रणाम करण लॻा ऐं स्वर्ग इंद्रपुरीअ में आया। अची इंद्रपुरीअ जा सभु सुख उन मनुष्य जे हवाले क्यों जेको गीता जो 18 अध्याय रोज पढ़ंदो हो। चओ हरे राम। श्री गीता जो फल श्री महादेव भोलेनाथ भगवान चवनि था त जेके ब्राह्मण साधु योगी गृहस्थी श्री गीता जे 18 अध्याय जो पाठ कंदा आहिनि तिन खे मां कई अश्वमेध यज्ञ करण जो फल ॾींदो आहियां। असां शंका कंदा आहियूं न, एकादशी में चवनि था पिया भगवान भाई जेको महात्म ॿुधंदो उनखे वाजपेयी यज्ञ, महात्म ॿुधंदो अश्वमेध यज्ञ, ॿुधंदा आहियो न तव्हां, महात्म ॿुधंदो गौदान जो लाभ। ऐं हिकिड़ी एकादशी अहिड़ी आहे, एकादशी कंदो 88,000 ब्राह्मणनि खे भोजन कराइण जो लाभ। ये कूड़ियूं ॻाल्हियूं कोन्हनि, हे ॾिसो उन जो ई लाभ आयो। चओ हरे राम। अॼु बि तव्हांखे महात्म मोकिलियो आहे, ज़रूरु श्रवण कजो। एकादशी जा जेके 26 नाला आहिनि जेको रोज खणे उनखे एकादशी जो पुण्य मिली वेंदो। चओ हरे राम। भक्ति त करणी पवंदी, पुण्य त ईअं था ॾेई छॾनि भगवान कि एकादशी 26 जेके थींदियूं आहिनि उनजा केला नाम उच्चारण करे यानी 30 सेकंड लॻंदा आहिनि, 29 सेकंड प्रेम सां 26 एकादशियुनि जा, उत्पत्ति मोक्षदा सफला जया विजया पुत्रदा जेके भी एकादशी, योगनी हरि प्रबोधनी को वठी ब पुरुषोत्तमी महीना कमला और कामदा तक इन 26 एकादशियुनि जा जेके रोज नाम प्रेम से उच्चारण करे भगवान चवनि था उन्हनि खे एकादशी पुंज मां ही ॾेई छॾींदो। तव्हांखे मोकिलिया बि न व्हाट्सअप। चओ हरे राम। तो जेके जेके सरल आहिनि असां श्रद्धालु न आहियूं, विश्वास नथा कयूं न, यानी अधु मिनट भी लॻाइण केॾी वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं भगवान जा वचन आहिनि भरोसो कजे। चओ हरे राम। हे हरि। तो शिव जी था चवनि अरे 18 अध्याय कोई पढ़े उनखे मां कई अश्वमेध यज्ञ त ईअं ॾेई छॾींदो आहियां। केतिरी कपिला गऊ दान, विर्तन करण जो दान, पुण्य करण जो फल मां ॾेई छॾींदो आहियां जेके प्राणी नित्य श्री गीता जो पाठ कंदा आहिनि। या एकादशी उमास ऐं पूर्णिमा जे ॾींहुं जेके गीता जो पाठ कंदा आहिनि से 1000 गायन जे दान करण जो फल पाईंदा आहिनि। जेके विशेष तिथियूं हूंदियूं उन्हनि में वधीक लाभ थींदो आहे भक्ति करण जो। उमास पूर्णिमा एकादशी जेके पितरनि श्राद्धनि में श्री गीता जे रुगे 18 अध्याय जो पाठ कंदा आहिनि त उन्हनि जा जेतिरा भी पितर अधोगति में आहिनि उन्हनि सभिनी जो उद्धार थींदो आहे। चओ हरे राम। वरी ॿुधो
जेके पितरनि श्राद्धनि में श्री गीता जे केवल 18 अध्याय जो पाठ कंदा आहिनि त उन्हनि जा जेतिरा भी पित्र आहिनि, मान लो कोई नरक हली आहिनि, कोई ग़लति जूणीअ में अची आहिनि, कोई पशु पक्षियुनि जे जूणियुनि में भटकनि था, बुरो न मञिजो। मरण खां पोइ त टाइटल लॻी वेंदो आहे स्वर्गीय फलाणा मल, स्वर्गीय अटकू राम, स्वर्गीय भटकू राम, स्वर्गीय खटकू राम। कंहिंखे पतो आहे केरु काॾे हो? वो तो कर्मनि जे अनुसार फैसलो थींदो न भाई। असांजी पेन खणी स्वर्गीय लिखण सां थोड़ी न कोई स्वर्ग में हली वेंदो। त मान लो जेके जेके पितर जंहिंजा जंहिंजा अधोगतीअ में उन्हनि खे भी मुक्ति मिली वेंदी आहे। चओ हरे राम, उन्हनि सभिनि जो उद्धार थी वेंदो आहे। हिन पाठ जे पढ़ण सां या श्रवण करण सां भक्ति मुक्ति मिलंदी आहे। ही गीता जो ज्ञान भक्त अर्जुन बुधी करे मुक्त रूप थियो। चैनी वर्णन में कोई भी हुजे, श्री गीता जो पाठ धारण कंदो सो अवश्य मुक्त रूप थींदो। इन जी महिमा अपरंपार आहे, चवण ॿुधण खां परे आहे। हे देवी, ही श्रीमद भगवत गीता जो 18 अध्याय मां चयुमि जेको तू श्रवण कयो। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। इत श्री भगवत गीता जे 18 अध्याय जो महात्म संपूर्ण थियो। बोलो श्रीमद भगवत गीता की, वृंदावन बिहारी लाल की, श्री गौरी शंकर भगवान की। जै जै दरबार साहब में अची करे श्रीमद भगवत गीता श्रवण कई आ, पूरी पूरी या कुछ ॾींहं भी जेके आया आहिनि, कुछ संगत हाणे जुड़ी आ, उन्हनि खे भी वाधायूं वाधायूं, करोड़ करोड़ वाधायूं कि थोड़ो भी अमृत असांजे कननि में हे वियो।